मुल्क के नौजवाननि खे इंतिहा पसंदी की तरफ़ धिकियो पियो वञे। मुल्क में अहिड़ी सोच रखंदड़ माण्हू आहिनि जेके नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह करणु चाहिनि था। असां सिंध जे नौजवाननि ते सीड़पकारी करे रहिया आहियूं। नौजवाननि खे तरक़ी कंदे ॾिसणु चाहियूं था। कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके औरतुनि खे तरक़ी कंदे नथा ॾिसणु चाहिनि। सिंध जूं औरतूं सॼी दुनिया में पंहिंजो किरदारु निभाईंदियूं छाकाणि त उहे बासलाहियत आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन जो लियारी इंटरनेशनल फुटबॉल ग्राउंड में सिंध पिंक फुटबॉल टूर्नामेंट की इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। सिंध से बड़ा हित खोड़ सारा मसला आहिनि। केतिरनि ई शोबनि में कम जी बि गुंजाइश आहे। सिंध जो वॾो वज़ीर पूरे कराची ते ध्यानु ॾेई रहियो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी जे ॻरी क़ीमत अदा करे पियो। मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं सुख जो साह न खणंदासीं। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ असांजो अज़्म पुख्तो आहे। 2018 में दहशतगर्दी जो ख़ात्मो करे छॾियो हो। बदकिस्मती सां दहशतगर्दी जो नासूर ॿीहर कर खणी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे लाहौर में मैरी टाइम सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब संदसि चवणु आहे त खेनि माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ सिखणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं जे सरबराह मौलाना फजलुर रहमान विच में फ़ोन ते राब्तो। मौलाना फजलुर रहमान पारां वज़ीर आज़म खे मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारो बिल मंज़ूर न थियण ते ख़दशनि जो इज़हार। शहबाज शरीफ तरफ़ां बिल ते समूरा ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी जे सरबराह मौलाना फजलुर रहमान जो चवणु आहे त हुकूमत बिल खे तकरारी बणाइण खां पासो करे। लॉन्ग मार्च जो अञा ताईं फ़ैसिलो न कयो आहे। मदरसनि जे मामले ते फ़ैसिलो पूरी कुवत सां कंदासीं। तहरीक इंसाफ़ असां सां गॾु हूंदी या न, इन हवाले सां ॻाल्हियूं न थियूं आहिनि। जे सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त खैबर पख्तूनख्वा में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। सूबाई सरकार जो नालो निशानी मौजूद न आहे। अमन अमान जी सूरत हाल ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾाइण एग्जीक्यूटिव जो कमु आहे, पर APC गवर्नर खे घुराइणी पई। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस यहिया आफरीदी 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण वारी जस्टिस मंसूर अली शाह जी तजवीज़ जी मुखालिफ़त करे छॾी। 26 आईनी तरमीम जे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं कंहिंखे ॿुधणियूं ऐं कीअं फिक्स करणियूं आहिनि, इहो आईनी कमेटी तइ कंदी। जुडिशियल कमीशन जे इजलास दौरान चीफ जस्टिस यहिया आफरीदी जस्टिस मंसूर अली शाह खे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। जुडिशियल कमीशन जे अक्सरियती मेंबरनि तरफ़ां चीफ जस्टिस जी राय जी हिमायत। चीफ जस्टिस यहिया आफरीदी चयो आहे त 26 आईनी तरमीम खां पोइ आईनी केसनि जी ॿुधणी मुक़ररु करण जो इख्तियार आईनी बेंच कमेटी वटि आहे। रावलपिंडी जी एहतसाब अदालत 190 मिलियन पाउंड केस रेफरेंस में PTI बानी जी घरवारी बुशरा बीबी खे ईंदड़ ॿुधणी ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राणा जी अदालत में रेफरेंस जी ॿुधणी थी। बुशरा बीबी अॼु बि अदालत में पेश न थी। केस जी वॾी ॿुधणी 9 दिसंबर ताईं मुलतवी। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई GHQ हमले केस में गिरफ़्तार PTI जे मरकज़ी अॻवाड़ उमर अयूब ऐं राजा बिशारत जी दरख़्वास्त मंज़ूर करे ॿिन्ही अॻवाड़नि खे आज़ादु करे छॾियो। SP सदर रावलपिंडी नबील खोखर समेत 5 ऑफिसरनि खे तौहीन अदालत जो नोटिस जारी। अडियाला जेल जे ॿाहिरां गिरफ़्तार ॿिन्ही अॻवाड़नि खे ATC जे जज अमजद अली शाह जो जी अदालत में पेश कयो वियो। अदालतुनि ते एतमाद हुजणु घुरिजे। अदालतुनि खे तकरारी न बणाइणु खपे। PTI जी तरजीह मुल्क में अनारकी डफेड़ फैलाइण ऐं इदारनि ख़िलाफ़ जंग करणु आहे। PTI सोशल मीडिया ते बि नफ़रत ऐं कूड़ पखेड़े रही आहे। बानी PTI जी ख़्वाहिश आहे त जज एस्टेब्लिशमेंट ऐं इलेक्शन कमीशन सभु उन जे चवण ते हलनि। जज कंहिंजे चवण ते नाहिनि हलंदा। PTI जी सोच आमराणी आहे। PTI वटि नौजवाननि खे ॾियण लाइ सिर्फ़ु डफेड़ आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन जी कराची में नैब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त KP में हालतूं सूबाई हुकूमतुनि जे कंट्रोल में न आहिनि। पुलिस तांजी खां पोइ रोडनि ते नज़र नथी अचे। KP में अमन लाइ घुरायल APC में PTI जी शिरकत न हुजणु अफ़सोसनाक आहे। KP हुकूमत दहशतगर्दनि सां विढ़ण बदिरां वफ़ाक़ ख़िलाफ़ लश्कर कशी करे रही आहे। ॿुधण जो मक़ाम आहे त PTI दहशतगर्दनि अॻियां गोॾा खोले छॾिया आहिनि। बिजली की कीमत में ₹1.14 फी यूनिट घटाई। नेपरा अक्टूबर के माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट की मद में डेस्कोस की समूरन वापेदारन लाइ बिजली की अघ में लाथ की मंजूरी ॾेई छॾी। बिजली की कीमत में घटाई क्या इलेक्ट्रिक वापेदारन ते लागू न थींदी। सिंध स्पोर्ट्स एंड यूथ खाते तहत लियारी जे इंटरनेशनल फुटबॉल ग्राउंड ते थींदड़ सिंध पिंक फुटबॉल टूर्नामेंट में मुख़्तलिफ़ ज़िलनि जी औरतुनि जूं 14 फुटबॉल टीमूं हिस्सो वठंदियूं। वॾे वज़ीर सैयद इमरान अली शाह जो चवणु आहे त सिंध में रांदियुनि जो सभ खां
वॾो स्ट्रक्चर मौजूद आहे। बिलावल भुट्टो जरदारी लियारी वासिन खे फुटबॉल ग्राउंड जी सूरत में वॾो तोहफ़ो ॾिनो आहे। सिंध रांदियुनि जे मैदान में ॿियनि सूबनि खां वधीक सीड़पकारी कई आहे। सिंध जे हर ज़िले में यूथ सेंटर बणायो आहे। 23 मार्च ताईं स्टेडियम जो कमु मुकमल कयो वेंदो। रांदियुनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर चयो आहे त सिंध में वॾो टैलेंट ऐं रांदियुनि जो सभ खां वॾो स्ट्रक्चर मौजूद आहे। गंबड़ में 2 वरियनि जो ॿारड़ो गटर नाले में किरी फोत थी वियो। मेहराण कॉलोनी में रांदि खेॾंदे जानी शेख गटर नाले में किरी पियो। इलाइक़े वासियुनि ॿारड़े जो लाश ॿाहिरि कढियो। मासूम जानी शेख जो मड़ घर पहुचण ते कोहरा। सिंध जी तहज़ीबी उञाण मुंहिंजे दड़े ते परॾेही सियाहनि जी आमद। अमेरिकन ऐं जर्मन सियाहनि स्टोव, ग्रेट बार, डीके एरिया समेत क़दीमी मार्ग जा ॿिया हंध घुमी ॾिठा। सिंधियुनि चवणु आहे त सिंधू तहज़ीब जे अवाइली माण्हुनि पारां बहितरीन स्ट्रक्चर ऐं ड्रेनेज सिस्टम खे ॾिसी ॾंदे आङिरियूं अची वञनि थियूं।